घोटकी में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में मुखालफ़न घोटकी में को बि तरक़ियाती कम न करायो है। पीपल्स पार्टी मकानी चूंड में घोटकी ज़िले समेत सॼे सिंध में सरप्राइज़ ॾींदी। म्यूनसिपल कमेटी घोटकी जो चेयरमैन पीपल्स पार्टी जो हूंदो। जाम इकरामुल्ला खान धारे जो घोटकी जे वार्ड नंबर 2 में पीपी जे बिना मुक़ाबले कामयाब जनरल काउंसिल उम्मीदवार राना अदनान पीपी अॻवान राना मुश्ताक अली तरफ़ां कार्नर मीटिंग मुनक़द कई वई, जंहिंमें सूबाई वज़ीर जाम इकरामुल्ला खान धारे जो अॻूणो सूबाई वज़ीर जाम सैफुल्ला खान धारे जो पीपी अॻवान मौलवी पहलवान अली इस्माइल बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई है। इन मौके ते कार्नर मीटिंग खे ख़िताब कंदे सूबाई वज़ीर जाम इकरामुल्ला खान धारे जो अॻूणे सूबाई वज़ीर जाम सैफुल्ला खान धारे जो चयो है त माज़ी में घोटकी शहर सां ज़ुल्म कयो वियो है। घोटकी में को बि तरक़ियाती कम न करायो वियो है, जंहिंसां अवाम में मायूसी छायल है। शहर में 30 सालनि खां ज़ुल्म थी रहियो है, को बि तरक़ियाती कम न थियण करे अवाम मायूस है। घोटकी जी शहरनि साबित करे छॾियो आहे त घोटकी पीपल्स पार्टी जो मज़बूत किलो है ऐं हमेशा रहंदो। इंशाअल्लाह चूंड में मुखालफ़न खे नाकामी जो मुंहुं ॾिसणो पवंदो। पीपी जा समूरा उम्मीदवार कामयाब थींदा ऐं अवाम खे बुनियादी हक़नि संदुनि दर ते फ़राहम कंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।